लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आयो आहियां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं असांजूं ॻाल्हियूं नाम्यारे पुलिस ऑफिसर जनाब गुलाम मुस्तफ़ा शाह साहब सां जारी आहिनि। वक़फ़े क़बल असां ॻाल्हायोसीं पिए मुख़्तलिफ़ हंधनि ते साईं एस एच ओ जी ड्यूटी ॾिनियूं, हाणे अॻिते ज़िंदगी कीअं गुज़ारियूं उनजो हाल अहिवाल वठूं। साईं हाणे तव्हां लालू खे त इहे सभु क्रॉस करे पोइ किथे पहुता? गुलबर्ग पुलिस स्टेशन में एस एच ओ रहिया यको? एस एच ओ न, अञा एस आई आहियां। अञा एस आया? अञा एस आई आहियां। अच्छा। 5 सालनि खां पोइ असांजो प्रमोशन थियो सब इंस्पेक्टर जो। पोइ 10 साल मां सब इंस्पेक्टर रहियुसि। अच्छा। प्यदर सब इंस्पेक्टर बगल में तफ्तीशी ऑफिसर। अच्छा। हा, तफ्तीश सुठी कबी, हुन में दिलचस्पी हूंदी। हिकिड़े ॾींहुं पंहिंजे हिन में अब्बासी शहीद हॉस्पिटल में को इंजर्ड पहुतो त डॉक्टर हो मंगी, अली हसन मंगी, उन चयो त हिन मूंखे फ़ौरन खून जी ज़रूरत आहे, न त एक्सपायर थी वेंदो। हीअं अचे ॿिए कंहिंखे किथां जाचींदासीं, हींअर फटाफट वरितो, वठो बिस्मिल्लाह, सुठो कमु आहे। ॾाढो ख़ुशि थियो, पर पोइ हुन खून कोन वरितो, ॿिए हंधि अरेंज करे वरितो, पर मूंखे यादि आहे पंहिंजो मां पंहिंजे पाण खे पेश कयो। पोइ हूअं मां 4-5 दफ़ा रही चुको आहियां। वॾा वाक़िया कई थिया, वॾो वाक़िया खे हिकु ॿ ॿुधायो। कहिड़ा वॾा वाक़िया ॿुधो हाणे, अलाए कहिड़ी ॻाल्हि यादि ईंदी, छा आया ईंदी ख़बर कान्हे का। हर नई ॻाल्हि हूंदी, हर घड़ी नई हूंदी आहे, हर तफ़्तीश जो रंग पंहिंजो हूंदो आहे। हिकु ॿ ॿुधायो। हिकिड़े मुंहिंजो DSP जो अचे, मां कंहिं दरख़्वास्त हुई हुन में मूसा कॉलोनी, हुनखे तड़ी रुगो इहा चई त अगरि आपने गड़बड़ की तो मैं आपको गिरफ़्तार कर लूँगा। हू वरी कंहिं ॾिनसि का सबक़ु पंहिंजो ॿियो DSP ॾे को ॿिनि माण्हुनि खे वठी त पंहिंजो तुंहिंजो ASI सां तड़ी ॾेई आयो आहे, त मां तव्हांखे गिरफ़्तार कंदुसि, ईअं कंदुसि। हुन ठोके लिखियो लेटर त पंहिंजो डेलीगेशन आयो आहे ASI गुलाम मुस्तफ़ा जे ख़िलाफ़ु, ऐं हुनखे अंग्रेज़ी में लिखंदा आहिनि त डायरेक्टेड टू अटरेट बिफोर मी एंड सेंड दैट। मां हुते पहुतुसि त मूंखे हुन पंहिंजे जेके थींदो आहे लहजो पंहिंजो सीनियर ऑफिसर जो ऐं गजगोड़ जे अंदाज़ में चई, आपने कौन से इलाइक़े में दहशत फैला के रखी है। मां चयोमांसि सर मैंने क्या कर लिया है, त हुनखे पोइ चई हा भई आप बोलो। हाणे होॾां हू जेको शिकायत करण वारो आहे सो बि बीठो आहे, मां बि बीठो आहियां। असांखे पंहिंजो त हीउ छा थो करे पियो, हू बि उहो ई बीठो आहे, मां बि उहो ई बीठो आहियां। पोइ मूं में ई हुनमें फ़र्क़ु खड़ो थियो। अड़े त छा कयईं, मां ॼण हुनखे पंहिंजे दिलि में चालान कयो बीठो आहे, त ईअं थोरी थींदो आहे। त हुन खां निकिरी आपने कहा नहीं था कि मैं आपको गिरफ़्तार कर लूँगा, त मां फ़ौरन चयोमांसि ये तो मैं अभी भी कह रहा हूँ, तमामु बोल्डली, ऐं इहो चई मां ॿाहिरि निकिरी हलियो आयुसि। पर मां पंहिंजे DSP ते सख़्तु नाराज़ थियुसि त पंहिंजो चरे करे छा पियो थो, कयो छा आहे मूं, ॻाल्हि त ज़ाहिर थी वई न, त तूं जेकॾहिं गड़बड़ कंदे त मुंहिंजो कमु छा आहे पुलिस ऑफिसर जो। इहा ई तड़ी ॾेई आयो आहियां, मां जेकॾहिं गड़बड़ कई त मां तोखे गिरफ़्तार कंदुसि, पोइ इन में कहिड़ी ग़लति आहे ॻाल्हि। या ईअं कई थींदियूं ॻाल्हियूं, पर ॾाढे माण्हूअ सां हमेशह अटकी पवंदो हुउसि, जेको ॾाढा ई कंदो हो उनखे न छॾींदो हो। मिसकिननि जे लाइ त हीअं आहियूं, भई ठीकु आहे। SHO गड्ढा प्रेस हिकिड़ो वाक़ियो थियो पंहिंजो, हिकिड़े कंहिं छोकिरे मेमणनि जेका चोरी करे वरिती या छा कुझु कयईं या कुझु कयईं, उन ते उन्हनि जो जेको चेयरमैन हुजे, वॾो हुजे उन्हनि जो, उहो आयो मूंखे चई त असांजो उन जूं मायूं बायूं आहिनि, उन्हनि असांखे माफ़ियूं बि वरितियूं आहिनि, पेरनि ते पोतियूं बि विधियूं अथनि, पर हिनखे छॾिजांइ न, हिनखे घुराए, हिनखे बेइज़्तो कर, पोइ तोखे बि वंड कराईंदासीं। पंहिंजो अरे मां चवां हाणे का ॻाल्हि आहे भेण, हुननि जो मायूं वायूं आहिनि, सभु कुझु थी वियो आहे, हाणे मां छाजो वंड वठंदुसि हिन खां, ऐं छा मां हुनखे घुराए त सही, पर मुंहिंजो हुनखे ॿाहिरि कढणो त सुम्हारे छॾियो बसि, फ़िलहालु मिड़ी वॾेरे खे उबराइजे थो कयां, ठीकु आहे।
हू जो आयो हुन ॾिठो माण्हुनि खे ॿाहिरि अथई सुता पिया कटंदे हू आयो मूं वटि मूंखे चई त हीअ छा आहे पंहिंजो त मां चयो त तव्हां हिन खे घुराए रखिया मुछड़नि जी मार ॾियोसि पंहिंजो उहा छुटी त रही पंहिंजो ॿाहिरि सुता पिया मूं चयो बाबा अहिड़ी ॻाल्हि ई कान्हे का तव्हां छा पिया था चओ चई पोइ तव्हां असीं तव्हांजे ख़िलाफ़ु ईंदासीं मूं चयो पोइ मुंहिंजे ख़िलाफ़ु तव्हां छा कंदो या असीं रोड ब्लॉक कंदासीं असीं तव्हांखे हटाइण जे लाइ त मूं चयोमांसि पोइ उहो त तॾहिं कंदो जॾहिं तव्हां हितां वेंदो न त चई पोइ तूं मूंखे छा कंदे अरे तूं मूंखे छा कंदे SHO खे साम्हूं पियो थो चईं ऐं चईंसि रोड ब्लॉक कंदुसि मां को अहिड़ो बेकार SHO आहियां जो पंहिंजो तोखे छॾींदुसि तूं हाणे वञी रोड ब्लॉक करे संतरी लाकअप उहो थी वियो पोइ दुंबा ॻोठ जो हिकिड़ो नालो हुन खां मूंखां विसरी वियो चङो माण्हू हूंदो हुनजो IG सां तालुक़ु हूंदो उनजो साईं हाणे तव्हां सादात आहियो तव्हां महिरबानी करे हिनखे छॾियो मां चयो हीअ पोइ बि मुंहिंजी शिकायतूं कंदा ऐं मूंखे इहो ई लिखिणो आहे जेको हिन चयो आहे हिकिड़ो लफ़्ज़ हेॾे होॾे कोन आहे ऐं हिनखे कोर्ट में पहुचाइबो कोर्ट वारा हिन खां बाक़ाइदे जेको क़ाइदो आहे ज़ाब्तो आहे उनजे तहत हुन खां मुचुल्को वठनि त मां अहिड़ी ॻाल्हि हींअर कोन कंदुसि साईं माथो त वधा हाणे माफ़ी कईं पोइ हा उन ते छा थियो ग़ुलाम हुसैन पंहिंजो हुजे चेयरमैन जेको तव्हां मेमण उहो भॻो आयो उहो जो आयो त हुन चयो छा ज़ुल्म करे छॾियो छा ज़ुल्म कयो अथमि जेको हुन ॻाल्हि आयो आहे सो कयो अथमि ॿियो छा कयो अथमि हुन कूड़ो खणी पाण खे पंहिंजो सटियो हेठि पंहिंजो बेहोश थी वियो त मूंखे पहचान ई पुलिस वारे चयो साहब इहे क्या कर दिया मां पंहिंजे हज़ारे जा साईं हुनजो साईं ये क्या कर दिया क्या कर दिया उठाओ इसको इधर से डाले में डालो और अस्पताल पहुंचाओ मैंने इसको खत लिखा था चिट्ठी लिखी थी फ़ोन किया था खुद आया है ना मरता है मरने दो उन से ख़ुदि ब ख़ुदि ठीक थी वियो उथी वेठो ईअं जान कान चुटंदई ॾाहोसी मूंसां ड्रामा न कर मां पंजाबी SHO कोन आहियां कोई तव्हांखां पंहिंजो डिॼंसि तव्हां उन्हनि खे टेजारींदा हूंदव जेके इन तरीक़े जा हूंदा या पोस्टिंग में दिलचस्पी रखंदा हूंदा या ॾोकड़ ॾेई जेके पुलिस मूंखे त पंहिंजो आंदो हुजे अलाह साईं होॾां हुजे पंहिंजो गनी हूंदो को पंहिंजो पुटु हुनजो चीफ मिनिस्टर कहिड़ो हूंदो साईं काइम अली शाह शायदि उनजो माण्हू हिकिड़े पासे ॾांहुं जनरलनि जा माण्हू हिकिड़े पासे ॾांहुं आसिफ़ ज़रदारी जो माण्हू जेको ग़ुलाम हुसैन कोराई हुन सां सियासी जोड़ तोड़ में हुजे त मां तव्हांखे SHO कॾाब थो लॻाए ॾियां तव्हां जतो हुनखे छॾियूं या असां ॾे अचो उनजे विच में फ़ैसिलो इहो थियो DIG SP पाण में त पंहिंजो माण्हू उहो खणिबो जेको बग़ैर सिफ़ारिश वारो हुजे पर हुजे सिंधी ऐं सुठो माण्हू हुजे मुंहिंजी उन में लॉटरी खुली जांच जो कयो त मां उन वक़्तु SHO लॻल हुजां मलेर सिटी जो उहो बि कीअं मूंखे केरु थो SHO न लॻाए SHO या पोस्टिंगूं इहे DSP हुननि जूं तव्हांखे ख़बर हूंदी त कीअं थियूं थियनि सो हुनखे इंस्पेक्टर हटाए सब इंस्पेक्टर लगाना इंस्पेक्टर सब हटाया उन्होंने शिगरी साहब वो DIG उन्हें भी उन्हें इंटरव्यू किया मुखा पूछे अगर आपको मैसेज लगाया जाए तो आप कर लेंगे तो मां तो चाह सर आप सुनेंगे लगाए तो दे तो करण गिर तो दे थानेदारी बस पोइ उन दौरान वरी पोइ हुते हिकिड़ो साईं हूंदो पीर महफ़ूज़ उनजे 12 महीने दावत थींदी सभु काउंसलेट जनरल्स ईंदा ॿिया वॾा वॾा माण्हू लवारी वारो त अलाए जो उहो अलाए कोन हिते रहंदो मली सिटी इलाइक़े में तमामु सुठो माण्हू हूंदो हुओ पंहिंजो बाक़ाइदे सां उन वटि सभु सफ़ारतकार इहो ईंदा हुआ पंहिंजो बसि पोइ हाणे अॻिते ॻाल्हि अलाए करणु घुरिजे अलाए न करणु घुरिजे उतां मोटी आयुसि मां नाराज़ थी पंहिंजे DSP खे ॿुधायोमांसि त यार मां अहिड़ी जाइ ते कोन बीही सघंदुसि जिते पंहिंजो
अहिड़े अहिड़े क़िस्म जा कम पिया हलनि ऐं चई पोइ तूं चीफ सेक्रेटरी खे तो छा थो सम्झी हुन वक़्तु उहो जीलानी साहिबु हुजे चीफ सेक्रेटरी उहो बि हुते हुजे उहो हुन न्याणो हुजे हाणे हीअं कर जो तूं हींअर जो हींअर घर वञ डॉक्टर सी चरी थी मूं चयो न चई उहो तूं बेफ़िक्र रह जेकॾहिं ज़रूरी हूंदी काड़ी त पंहिंजो मां हुनखे चवंदुसि खणी अचो मां ॾिसी थो वठां ऐं तूं वञ घर ऐं घरां वञी मूंखे फ़ोन करे ॿुधाए त मां बिस्तरे ते आहियां चई मूंखां पुछी त पोइ तोखे ख़बर आहे चीफ सेक्रेटरी चीफ सेक्रेटरी छा थींदो आहे हिकिड़ो झाड़ू ॾींदड़ जेको भांगी आहे सो बि माण्हू आहे जेको चीफ सेक्रेटरी आहे सो बि माण्हू आहे मां बि माण्हू आहियां तव्हां बि माण्हू आहियो उन ते पोइ उन चयो तूं भॼ तो गड़बड़ करे ऐं उन सां गॾु मां चयोमांसि अॼु कर्फ्यू बि लॻो पियो आहे रेंजर्स बि मौजूदु आहे आर्मी बि मौजूदु आहे अॼु जेकॾहिं इन्हनि ते रेड कजे त ॾाढो भलो थिए घर वञे थो ॿाहिरां ईंदे आहे तूं छा थो सम्झी पियो अहिड़ी क़िस्म कई ॻाल्हियूं थियूं पंहिंजो पोइ तव्हां DSP कॾहिं थियो DSP मां पंहिंजो 10 साल रहियुसि सब इंस्पेक्टर पोइ 8 साल रहियुसि इंस्पेक्टर ऐं पोइ 12 साल मां DSP रहियुसि पर पोस्टिंगुनि जा चकर पंहिंजो सदाईं पंहिंजो असां ॼण हुन सिस्टम में फिट ई न हुआसीं मुंहिंजे लाइ जॾहिं वेस्टेज लेवल ते ई का ॻाल्हि थींदी लॻाइण जी त चवंदा त पंहिंजो हीउ पंहिंजी थो हलाए जॾहिं अटिजी थो पए त पोइ कंहिंजी कोन थो ॿुधे त 19-20 त मां कंप्रोमाइज़ करण वक़्तु लाइ हर वक़्तु तयारु हूंदो हुउसि हुन खां सवाइ माण्हू हली कोन थो सघे पर 10-20 जो फ़र्क़ु करे को मूंखे जेल में त कोन वञिणो हो न असांखे ट्रेनिंग में चयो त पहिरीं पंहिंजे पाण खे बचाइजो तंहिंखां पोइ कंहिंजो नफ़ो नुक़सानु त हर माण्हू तव्हांखे इस्तेमालु करण जी कोशिशि कंदो पंहिंजा ऑफिसर बि त पंहिंजो पब्लिक बि पर उन तव्हांखे होशियारी पाण खे वठणी आहे त अहिड़ी क़िस्म जा उस्तादनि जा ॾस हा DIG कहिड़ा कहिड़ा ॾिठव DIG असां इक़बाल साहिबु ॾिठो तमामु सुठो माण्हू हो हुन खां ई असद जहांगीर मूंखे ट्रैफ़िक में वरितो मां ASI खे जीअं सब इंस्पेक्टर थियुसि त मूंखे उन ट्रैफ़िक में वरितो इंटरव्यू कयूं मां चवां साईं मां इन्वेस्टिगेशन जो माण्हू आहियां मां ट्रैफ़िक में वञण ई पसंदि कोन थो कयां मां पंहिंजे लेवल में पंहिंजो ट्रैफ़िक खे लेडीज़ पुलिस सम्झंदो आहियां ऐं हिते उहो कमु ई कोन्हे को चई इधर काम बहुत है कोई करने वाला नहीं है बसि जाओ सिलेक्ट करे छॾियईं जॾहिं पोस्टिंग जो टाइम आयो त पंहिंजो बग़ैर घुराइण जे लिखियईं लियाक़ताबाद आर मलीर आर कोरंगी यानी जॾहिं वञणु चाहींदो रही वञे उहो जो ॾिठो हेठि त ईअं त कंहिंजो थियो ई कोन हुजे न मां हिकिड़े सीनियर इंस्पेक्टर खां पुछियो बलोच हूंदो ॾाढो सुठो माण्हू हूंदो हुन खां पुछियोमांसि छा कयां चई कोरंगी वञु पोइ कोरंगी वियुसि उते वरी हिकिड़ो SO आयो हाणे पंध मेल में सार्जेंट पंहिंजो लियाक़ताबाद खां हलां कोरंगी पहुचां हाणे सम्झो त पंहिंजो ॾुखियाई हूंदी न लिफ्टूं वठी वठी पिया हलंदा हुआसीं ॼणा पंहिंजो कॾहिं पैसा हूंदा त चढ़ंदा हुआसीं रक्षा टैक्सी में न त ईअं कमाल यूनिफॉर्म में त हूंदा ई हुआसीं लिफ्ट मिलंदी ऐं मूंखे लिफ्ट ॾाढी मिलंदी हुई मूंखे पठाण त तमामु घणी लिफ्ट ॾींदा हुआ उहो चवंदा संगे सियाल दे उहो पठाण सम्झो हा पोइ हिकिड़ो दफ़ो मुंहिंजी उन गैरादरी लिखी उन ते असद जहांगीर SP ट्रैफ़िक जो उन बजाए मूंखे घुराइण जे लिखायो SOOR मां उन सबॉर्डिनेट हुजां उनखे घुरायो उन अहिड़ो क्लास वरितईं मैं उसको जानता हूँ प्यादल है ना अगर देर कर दी तो फिर क्या हुआ फिर कब जाता है कितना काम करता है कितना कंट्रोल करता है कितने चालान करता है वो उसकी कारकर्दगी तुझे नज़र नहीं आई और तूने उसकी गैरहाज़िरी लिख करके भेजी है अपने आप को ठीक करो मुंहिंजी जान छुटी पई बचा थी वियो DIG सां घणो कोन अज़हर फारूकी मूंखे लॻायो SHO गॾा पोइ त तव्हांखे ॿुधायो पहिरीं
ऐं DIG लेवल ते ज़्यादा असांजो वास्तो बि कोन हूंदो हो। पंहिंजो SP पंहिंजो मुंहिंजो पहिरियों SP जेको पहिरीं त हिकिड़ो ॿियो हो, पोइ मुनवर साहिबु आयो, सुठो SP हो। मुंहिंजी DSP मुंहिंजी B क्लास SCR मोकिली त हुनखे वापसि करे मोकिलियईं, त पंहिंजो हिन जी त SCR B क्लास मोकिलियईं, हीअ B क्लास माण्हू आहे। उन्हनि छो मोकिली? बसि हाणे हर कंहिंजो माण्हूअ जो पंहिंजो ख़्यालु आहे, ॾोकड़ असां कंहिंखे ॾींदा कोन हुआसीं, पंहिंजे पाण ते भरोसो हूंदो। SHOs बि मूंखे भाईंदा हिन जे करे, सभु SHO मूंखे भाईंदा हुआ, सभु भाईंदा हुआ। कमु कंदो हुउसि, छड़ो छांड हूंदो हुउसि, मूंखे पंहिंजनि कमरनि में पंहिंजे सुम्हारींदा, तूं हिते रेस्ट कर। चौधरी मुनीर हूंदो हो लियाक़ताबाद में, उहो चवंदो जेकर तूं मस्जिद में हुजी, मंदर में हुजी, किथे बि हुजी, पर मूंखे ख़बर हुजे त तूं किथे आहीं। पंहिंजी चाबी ॾींदो रूम जी, त वञी सुम्ह। गुलबर्ग में बि SHO सनाउल्लाह ख़ालिद कुरैशी, उहो मुंहिंजो उस्तादु हो। ऐं उहो वरी एॾो मुक़निन माण्हू हूंदो हो जो पंहिंजी डिक्शनरी हूंदी हुअसि, लीगल डिक्शनरी, लीगल वर्ड्स जी कानूनी। हा, हिकिड़े राति छा थियो, पंहिंजो मां रेड कयो पंहिंजो हिकिड़े घर ते, उते सभु डॉक्टर्स वेठा हुजनि ऐं उहो VCR वग़ैरह ॾिसनि पिया पंहिंजो पॉर्न फिल्मूं वेठियूं थियनि। हा पंहिंजो उते मूंखे हिकिड़ी हिकिड़ो डॉक्टर हुजे थो ॻाल्हाए पियो रुॻो अंग्रेज़ी। हाणे असांजे अहिड़ी अंग्रेज़ी हुजे हा त असीं हे साईं छो अचे थी मां त चवांसि, आर यू बॉर्न इन इंग्लैंड, इज़ यूर मदर इन इंग्लैंड लेडी। फिर पोइ ग़लति लफ़्ज़ चयोमांसि, मूंखे हिते इंटरव्यू में शायदि चवणु घुरिजे या न, मुझे फिर दल्ला सीधी बात क्यों नहीं करता है वो तो मरी वियो वीचारो जूनियर डॉक्टर जे साम्हूं। मैं जो कुछ भी कर रहा हूँ मुझे करने दो। हाँ, उन खां पोइ उन्होंने ॿुधायो त ये रेड आप ASI नहीं कर सकते हो, ये हमें पता है। मुझे जो भी मैं कर रहा हूँ मुझे करने दो, उसके बाद जो कुछ भी आपने करना है ना, आपको इजाज़त है, लेकिन अब मत बोलो, अब जो मैं कह रहा हूँ वो करते जाओ। हाणे मूंसां 2 सिपाही हिकिड़ो ASI, उहो 8-10 माण्हू सभिनी खे थाणे ते वठी आया। थाणे ते अची पंहिंजे SHO खे ॿुधायोमांसि त हीअ ॻाल्हि हीअं आहे ऐं हीअं ॻाल्हि थी आहे, मां हिन सां हीअं बि अंग्रेज़ी ॻाल्हाई, उन ते मां हीअं तड़ी ॾींदोमांसि हिनखे। उन खां पोइ मूंखे हीअ हुन ॻाल्हि ॿुधाई आहे त ASI कोन थो करे सघे। चई कोई बात नहीं, सबको इधर मेरे पास बुलाओ। सभिनी वेठियुसि, मां साइड टेबल ते कुर्सी ते वेठुसि, मुंहिंजो उठाओ कलम काग़ज़ लिखो, डिक्टेशन ॾिनी कि मैं ASI फलां जगह पर अपने इलाका में मसरूफ़ गश्त इलाका था कि ज़रिए मुखबर ख़ास माकूल इतला मिली कि मकान नंबर फलां के अंदर मंशियात का काफ़ी ज़ख़ीरा मौजूद है और शराब कशीद की जा रही है, लिहाजा ऐसे इतला पर मैंने खाना तलाशी ली, तो अंदर गया तो देखा कि ये हो रहा था, जिनको मैं लेकर के इधर आया। हाणे मुंहिंजो हुते लीगल थी वियो न, मंशियात जो ज़ख़ीरो आहे, शराब कशीद की जा रही है, लीगल थी वियो, ASI लीगल थी वियो। बसि उन खां पोइ हू बि झका थिया, पोइ वरी मूंखे मिनथूं कयूं, पोइ वरी हुनजो उन वक़्त में IG लाइ हिकिड़ो मूं गुज़री वियो, पर उनजो भाउ को उनजो दोस्त हो डॉक्टर जो, पोइ उन अप्रोच केयर कराई, पोइ मूंखे SHO चयो छोड़ दो, किसी ऐसे आदमी ने कहा है मुझे छोड़ दो। मुझे सर मैं तो आपका काम करता हूँ, मैं कौन सा अपना काम करता हूँ, मैं तो आपका नुमाइंदा हूँ, जो भी काम करता हूँ वो SHO के हैसियत से करता हूँ, जहाँ कहीं भी जाता हूँ SHO के पावर लेकर के जाता हूँ, तो आपकी मर्ज़ी है, छोड़ दो। पोइ ईअं छॾियो। SP कॾहिं थियो? SP मां थियुसि त पंहिंजो मुंहिंजे हेड ऑफिस में पोस्टिंग हुई, और उते DSP होसि, एविलेशन ऐं अलाए छा छा पंहिंजो रिसर्च वर्क ऐं इहो पंहिंजो उते, त उते SP हो हेडक्वार्टर पंहिंजो नालो छा मां मीर जो दोस्त जो
न न ॿियो जेको SP हो मलण, नालो बि चवणो अथसि ईंदो वकार मलण। वो ट्रैफिक में बि रहियो इलाही टाइम। हा ट्रैफिक में बि रहियो हूंदो बाद में। उन पोस्टिंग कराई मुंहिंजे जॻह ते, उनखे SP हेडक्वाटर जी पोस्ट पंहिंजो पसंदि कान पंहिंजो ॿियो SP हुजे DIG हुजे उनजो पंहिंजो दस्ती साहिबु थोरो पंहिंजे लेवल जो माण्हू हूंदो। मजीद दस्ती। हा सिखियुसि मां बि उन खां ॾाढो, उन कम जो अंदाज़ जेको हूंदो वाह वाह हूंदो, पाण होमवर्क करे पोइ अची वेंदो हो बाक़ाइदे। जेको कयो अथव सो त ॼण तव्हांजी ड्यूटी, हाणे जेको न कयो अथव हुनजो जवाबु ॾियो। उहो जो आयो उन फ़ोन कयो त DSP केरु आहे, मूंखे चई त ठीकु आहे तव्हां हुते वियोसि, मां अचां थो। उन मां जो चयो अरे ही मां आहियां DSP त हीअ आहे सब इंस्पेक्टर, इन जे अंडर मां कंदुसि पंहिंजो नौकिरी। मां उन वक़्तु ई हली वियुसि पंहिंजो IG ॾे। IG जो प्राइवेट सेक्रेटरी हो अली गौर बालादी, उहो बि खिलियो त उनखे बि ख़बर हुई। उन वञी ॿुधायो हिते IG साहिबु अची वियो, सनाउल्ला बाबर कटक। उन चयो त ठीकु आहे पोइ हू जितां आयो आहे न ही उन जा बि हुते वञे SP। पोइ ईअं मां SP हेडक्वाटर सीनियर त क्लैरिटी होसीं। IG सां DIG सां को टाकरो थियो? टाकरो खां लड़ाईंदा हुआसीं त नुक़सानु थो पवे। मां हिते ASI लियाक़ताबाद में, इहे जेके ठेला लॻंदा आहिनि उन्हनि ते ड्यूटी कंहिंजी लॻाई हुजे, उन ॾींहुं जॾहिं पुछा गछा थी कंहिंजी ड्यूटी आहे हुते SP ॾिठो त पंहिंजो हुन मुंहिंजो नालो लिखी पेश करे ॾिनो त इन जी ड्यूटी मुंहिंजो हुई ई न। उन ते हुन सस्पेंड करे छॾियो। हाणे साईं मां हुते जेके फ़ौजी ऑफिसर आयल हुजनि, ज़फ़र मीर हुजे पंहिंजो कर्नल, उन पंहिंजो पूरे पंहिंजे स्टाइल सां पंहिंजे तरीक़े सां असांजे पुलिस में हीअं ज़्यादतियूं थियनि। मुंहिंजी हुते ड्यूटी ई कान्हे, हीअ मूंखे खामोखा सस्पेंड कयो अथनि, मूंसां ज़्यादती कई अथनि, मूंसां हीअं कयो अथनि, मूंसां हीअं कयो अथनि। असांजी पुलिस में अलाए छा छा थो थिए, मुलाज़िमनि सां बेवाजबी थी थियनि। एतिरे में उहो SP साहिबु मुनवर, ॿियो हुन सां हिकिड़ो DSP हुजे, पंजाबी नालो चङो मूंखे हींअर कोन थो अचे, पर मुकनिन टाइप जो। त हू जो अची वियो त मूंखे फौरन पंहिंजो ख़्यालु अची वियो हाणे जेको ॻाल्हाए में सो त ग़लति ॻाल्हाए, तुंहिंजो त हिसाबु किताबु पंहिंजे महकमे सां ई त सुभाणे हलिया वेंदा, तूं त वरी बि हिननि सां हूंदे। वो जीअं वेठा अचे, हाँ शाह साहब आप बताएं कि आपके साथ ज्यादती क्यों हुई। मुझे नहीं सही नहीं नहीं ज्यादती कैसे हो सकती है, ज़रूर कोई मसला तो होगी, कोई बात होगी, कोई ऐसा काम होगा जो मैंने नहीं किया होगा तो जनाब SP साहब ने ऐसा काम किया होगा। मैं कैसे कह सकता हूँ कि मेरे साथ ज्यादती हुई है। उन्हें सम्झाए छॾियो तव्हांखे कंहिं त खाते जे ख़िलाफ़ न ॻाल्हाए? न पहिरीं त कॾहिं उनखे मौक़ो ई कोन मिलियो न, उनखे कॾहिं मूंखे, पर मूंखे त ज़हन में पंहिंजी आया पाण आई त तूं ईअं उन्हनि जे साम्हूं वेही उन्हनि खे बेइज़ती कंदे त पंहिंजो तुंहिंजी पोइ कॾहिं अॻिते उन्हनि सां थी न वास्तो। उन ते हुन DSP ॻाल्हायो, चई यू आर अ सबऑर्डिनेट, यू आर अननोन अबाउट दी लॉ एंड दिस एंड दैट, जीअं थींदो आहे त इहो उन पोइ हुन SP साहिब हुनखे मना कयसि। ऐं पोइ चयईंसि नहीं सर ही इज़ वेरी गुड ऑफिसर और ऐसी कोई बात नहीं, इसमें कुछ मिसअंडरस्टैंडिंग ज़रूर हुई है, मुझे बाद में पता चला था कि इसकी वहाँ ड्यूटी थी ही नहीं, तो ये ठीक हो जाएगा, कोई मसला नहीं। मतिलबु ॿी ॻाल्हि त ॿुधायो, ठेलनि जी ॻाल्हि कई अथव, इहे सब्ज़ी वारा फ्रूट वारा मुख़्तलिफ़ हंधनि ते जेका इंक्रोचमेंट करे रोड रस्ता सभु ब्लॉक करे, इहे चवनि था पुलिस हर गाॾी खां पैसा थी वठे, इन करे थो थिए ईअं सदर में ॿियनि हंधनि ते। जॾहिं मुमताज़ साहब चीफ मिनिस्टर हो न, हा ऐं इहे गड़बड़ी थी
अल्ताफ़ अली ख़ान हूंदो हुओ पंहिंजो SH हुन वक़्त में लियाक़ताबाद जो त पंहिंजो चीफ मिनिस्टर चयो लियाक़ताबाद जो को मरकज़ी त को सुठो माण्हू मुंडे ॾियारे मोकिलियो मां हुनखां पाण हाल अहिवाल पुछां छा आहे त उनजो जेको बीटर हो न रईस लसन बीट करे वारे जेके तव्हां ॿुधायो था मतिलबु वठंदा आहिनि उनखे मोकिलियो इहे पुलिस मां माण्हू ईअं चढ़ंदा आहिनि मथे पंहिंजो पोइ पीर लसन पंहिंजो 10 नंबर ते होटल हणी एॾी सारी इलीगल हली राति ॾींहं 24 कलाक सो इन में कोई शक कोन्हे को KMC वारा जेके बि डिपार्टमेंट्स हिन में इन्वॉल्व हूंदा आहिनि सभु रोकड़ वठंदा आहिनि या अलम नशर लक सदरक ॻाल्हि आहे पंहिंजो हिन में कहिड़े शक जी गुंजाइश आहे तव्हां नई ॻाल्हि आहे मूंखां था पुछो न न न न मां हीअं इन करे थो चवां त आख़िर इन जो ख़ात्मो कीअं ईंदो जॾहिं पुलिस ई इन्वॉल्व हूंदी त आहे न साईं पंहिंजो ख़तमु कीअं थींदी ख़तमु ॾिसो हाणे सभु करप्ट पुलिस ऑफिसर कोन सभु त चवंदासीं बि न हा पर जेके आहिनि से त आहिनि न पंहिंजो मां त चवां आख़िर इन सॼे कारवां खे सुधारबो कीअं इहो सुधारबो तॾहिं जॾहिं हाणे तव्हां मुआशिरे जा माण्हू आहियो हिते चीफ मिनिस्टर आहे त करप्ट आहे हिते प्राइम मिनिस्टर आहे त करप्ट आहे हिते वज़ीर थो थिए त करप्शन जे लाइ थो थिए हिते MP MNA थियनि था त करप्शन जे लाइ था थियनि हे करोड़े रुपए ख़र्च कीअं था थियनि असां सभु इलेक्शनूं ॾिठियूं आहिनि कीअं थियूं थियनि पोइ जॾहिं हेठां खां चइनि ख़राबु हूंदी त कीअं सिंडिकेटेड ऑफेंसिस हींअर बि हलनि पिया था पंहिंजो महकमनि में पूरा महकमा हुन में इन्वॉल्व आहिनि हुन में जेके सही सचा थोरा माण्हू आहिनि असां पाण खे फुल 100% सचो कोन था चई सघूं पर एतिरी लेवल जा माण्हू नथा हली सघनि पोइ हुते जे फ़र्ज़ु कयो हिकिड़े DIG मूंखे मोकिलियो माण्हू त पंहिंजो तोखे 50,000 रुपया महीने में ॾियणा पवंदा अरे बाबा किथां ॾींदुसि मां 50,000 रुपया महीनो ॼणा ग्राउंड ते 2 लखनि जी करप्शन थिए तॾहिं तुंहिंजा 50,000 निकिरनि न त मूंखे लाचार कहिड़ो पियो आहे जो मां वेही पंहिंजो रिस्क एतिरी पंहिंजे ॻीचीअ में वढां ऐं पंहिंजो बेवाजबियूं कयां माण्हुनि सां ॾोकड़ ॾियनि जो मां पंहिंजो मथे ॾियां तुंहिंजा इंस्पेक्टर लॻायल आहिनि न तव्हां था लॻायो न उन्हनि सां तव्हां पाण वञी पंहिंजो को खपे वञी कयो मां तव्हांखे कोन थो पुछां जंहिं कम लाइ तव्हां पाण मूंखे चवंदो त हीउ तोखे करिणो आहे उन में पहिरीं पंहिंजे पाण खे बचाए उन खां पोइ कंदुसि मंज़ूरु अथव त मूंखे रखो मंज़ूरु अथव न रखो हुन चई त मूंखे सब इंस्पेक्टर मां हुनखे ॿुधायोमांसि इहो माण्हू कोन्हे को मूंसां गॾु ट्रैफ़िक में रहियो आहे मां हुन मुंशी रहियो आहियां ऐं उहो हिन तबियत जो कोन्हे को कोन कंदो पर पोइ बि हुन चयो न तूं वञीसि त हाणे अहिड़े क़िस्म जा माण्हू जॾहिं DIG लेवल ते अची वेहंदा त पंहिंजो पोइ छा थींदो हुते ॾोकड़ 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 पैसा पैसा पाकिस्तान लॻो पियो आहे पोइ हुते माण्हूअ जो सर्वाइवल वठण ई ॾुखियो हूंदो आहे मां त घणे भाङे हेडक्वार्टरनि में रहियुसि वरी पुलिस में पंहिंजो सब इंस्पेक्टर ई हुउसि त पंहिंजो मुंहिंजी औरंगी टाउन में पोस्टिंग ई हुते मुंहिंजे वाइफ जो सडनली डेथ थी पियो उनजे करे पोइ मुंहिंजे वरी लाइफ ई चेंज स्टाइल ई चेंज थी वियो पंहिंजो सॼो हिसाबु किताबु ई चेंज थी वियो मां 8 सालनि खां पोइ बि शादी कई मुंहिंजे वालदा कराई सभु उनजे भाणज सां वरी पंहिंजो उहो मुंहिंजो ज़िंदगी जो वॾो ड्रॉबैक हो तमामु वॾो ड्रॉबैक हो अञा ताईं उनजो असरु आहे जी 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 लाइफ पार्टनर पसंदीदा माण्हू बग़ल मां निकिरी वञे तव्हां पाण सम्झो था सम्झंदड़ माण्हू आहियो पाकिस्तान सुधारण लाइ जी तव्हांखे चइजे त उन टीम में शामिलु थी वञो हा हा छो न छा कजे उन में पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करिणो हूंदो आहे हींअर बि जेकॾहिं पंहिंजो सुठनि माण्हुनि खे अॻियां आणीनि न हिते सुठनि माण्हुनि जी ज़रूरत ई कान्हे का हिते अॻियां अचनि ई उहे था जेके अदरवाइज़ आहिनि त पोइ कीअं थींदो ठीकु ऐं छो थींदो भई जंहिंखे सही खे सही ग़लति खे ग़लति चवण जी अख़लाक़ी ज़रूरत न हुजे
उहो छा करे सघंदो त हिते घणो ॿेड़ी ॿोड़ी जेका आहिनि असांजे पंजाब जे माण्हुनि ऐं पंजाब जी पुलिस माण्हुनि उन्हनि वटि नो आहे ई कान असां न करे सघंदासीं ईअं ऐं मुंहिंजे लाइ त पंहिंजो ASI वारे ज़माने खां थींदो हो जेका मेरिट ते पंहिंजो कराइणु चाहींदा न इंक्वायरी ऐं इन्वेस्टिगेशन ॿिन्ही सूरतुनि में मूंखे मिलंदी मूंखे हिते SP साहिबु हुयो सऊद मिर्ज़ा साहिबु मां हुन में बर्गलरी में हुउसि इंस्पेक्टर हिकिड़े DSP जी कयल इंक्वायरी पंहिंजो मूं ॾे मोकिलियूं उन त पंहिंजो तूं करे मोकिल मां हैरान पंहिंजो DSP थियल इंक्वायरी रिपोर्ट ॾिनल हो वरी मूं ॾे छो मोकिली अथसि पोइ मां हुते वियुसि रंगी टाउन जे चढ़ी मथे हुन माई सां मिलियुसि मर्डर थियल हुजे माई जो 14 सालनि खां पोइ पंहिंजो मुंहिंजी रिपोर्ट ते केस दाख़िल थियो हुन गुलबहार थाणे ते मर्डर केस ऐं पंहिंजो उहे माण्हू पकड़िया आहे सभु पटेल पाड़े वारा आहे जेके कढ़ाइनि जा जिन वॾा वॾा दुकान हूंदा हेॾियुनि ॾाढियुनि वारा उहे ऐं सभु पैसा वठी छॾींदा हुआ मूंखे चयो वियो त भई इहा पुराणी इंक्वायरी हले थी जेको बि जॾहिं बि इंक्वायरी वेंदी आहे हुननि मुक़ररु करे छॾिया 30,000 40,000 वठी हुन ते पंहिंजो करे छॾींदा मां हैरान थी वियुसि 30-40 में मां पंहिंजो कंहिंजो मर्डर पंहिंजो कीअं थो ॿोड़े सघां उन ते थियो मज़हर हानी हूंदो पंहिंजो हुन में हिकिड़ो खूह जे मथां पंहिंजो डेड बॉडी हुजे सिर्फ़ु न सिसी हुजे न ॿाहूं हुजनि न टंगूं हुजनि ढिढी हुजे छोकी खूह जे किनारे ते पियो हुजे रुॻो धकु ॾियणो हुजे सभु पर मां हुनखे धकु ॾेई न सघियुसि चयो त न मुंहिंजो कमु इहो थोरी आहे मां केस दाख़िल कयो तफ़्तीश कई बाक़ाइदे ट्रेस कोन थियो पर जेको लीगल कमु हो सो मूं कयो उते ई उहो मज़हर हानी हुन वक़्त में मज़ार जो नालो छा अथसि सॼो मज़हर हानी हुनजी क़ौम जो पंहिंजो उन खां पोइ वरी हुन सां थी मां वरी SHO लॻुसि मलिर सिटी में त पंहिंजो मां हुन सां मिलण बि वियुसि मां पुछां की त को चङो माण्हू हुते आहे अहिड़ो जंहिंखे मां बहसियत SHO जो हुन सां मिलणु वञा इहो बि असांखे फ़राइज़ जे मनसबी में आहे त कुझु सुठो माण्हू नेक माण्हू हुजे त तव्हां हुन सां मिलो हुन सां तालुक में अचो इतफ़ाक़ सां उहो कोन आयो पोइ वरी पंहिंजो बाद में उहो मिलियो कयोसीं अञा ताईं हुन सां तालुकात आहिनि सो कई ॻाल्हियूं बि उहे अहिड़ियूं थी सघनि थियूं पर असांजो पंहिंजो जेको तबियत मिज़ाज हो सो ईअं हो हिन में चवनि था त पुलिस खे जेकॾहिं वेजिस प्रॉपर मिलनि ऐं कमु हिसाब सां वठिजे ईअं 32 36 कलाक न रुलाइजे ऐं पोइ हू उन ते शींहं थियो वञनि पैसा वठी खून आहे त खून ॿोड़े छॾनि गुटको आहे त गुटको ॿोड़े छॾनि उन ॻाल्हि जो त सख़्तु दख़ल आहे उन सां वॾो फ़र्क़ु पवंदो ज़रूरु पर जेके वॾी लेवल ते वेठा आहिनि जिन खे सभु कुझु इहो आहे उहे छो था करप्शन कनि अञा ताईं बि कंहिं पुलिस वारे खे प्यादल खे पंहिंजो पिक एंड ड्रॉप कोन्हे को ईअं बि थियो हिकिड़ो दफ़ो क्रिकेट जी मैच में ब्रीफिंग ॾियण लाइ आयो हिकिड़ो DIG साहिबु हीअं थिए सभु कुझु पंहिंजे मतिलब में ॻाल्हियूं ॿुधायो त जॾहिं हुन बस कई त मूं उथी चयो त साईं पुलिस वारा न को हंकदा न को बुटंदा न को खाईंदा ताड़ियूं वॼी वियूं सभिनी में पर उनखे बि नापसंदि कयो वियो ॼण त हीअ छो चयईं केरु आहे इहो चयो यार सर पहले छॾियो न छा आहे चई ॾींदो त बेसिक जेकी शयूं आहे न यानी DSP ताईं बि पंहिंजो असांखे टेबल कुर्सी सरकारी कान्हे का त बाक़ी छा ASI सब इंस्पेक्टर खे त आहे ई कान मां DSP गुलशन लॻुसि तॾहिं पंहिंजो ॿिए जेको DSP आयुसि हुन पंहिंजा टपड़ खयां त मूंखे हिकिड़ी सादी आणणी पई हुन जो त तमामु भली कुर्सी वुर्सी हुई बाक़ाइदे सभु कुझु सुठे तरीक़े सां ई मुंहिंजनि खां त तमामु सुठी मां वरी सिंपल पंहिंजो लियाक़ताबाद मां वञी वठी आयुसि कुझु पैसा ॾिनामांसि पंहिंजे घरां कुझु उधर रखाईमांसि पोइ हुतां जो वरी मुंहिंजे ख़िलाफ़ु FIR थी वई वरी पंहिंजो मां पाण डिस्टर्ब थी वियुसि सामान बि केरु खणी वियो त उहो बि मूंखे कंहिं कोन ॾिनो
बुख जे कारण ॾिस जेको बुखियो आहे न उनखे पंहिंजो भली करोड़ अरब हुजनि पोइ बि कंदो। पर बेसिक जेको स्ट्रक्चर आहे हिकिड़ो हेॾो सारो डिपार्टमेंट पियो ख़रबनि जी पंहिंजो बजट आहे उनजी, त पंहिंजे पुलिस वारे खे जेसिताईं ओन न कंदा पावर्स जे लेवल ते बि पंहिंजो हेठि हुजणु घुरिजनि उनखे नंढो वॾो कमु पुलिस वारा पाण करे छॾीनि, उन्हनि खे ट्रेनिंग अहिड़ी हुजणु घुरिजे। घटि में घटि जेतिरो ASI खे पावर आहे न एतिरो कंस्टेबल खे पावर जेसिताईं न ॾिबो उनखे मज़बूत न कबो। पर उन ॾिसो न आर्मी में छो ॾींदा आहिनि डू आर डाई नॉट द क्वेश्चन ऑफ वाई, उहो सिर्फ़ु इन करे कोन हूंदो त आर्मी जो सिपाही आहे उनखे बसि मञिणो ई आहे। उनजे कमांडर खे ख़बर हूंदी आहे त हिन जे घर में ॿार केतिरा अथसि, उहे ख़ुशि आहिनि नाख़ुशि आहिनि, हिन जी बेगम ख़ुशि आहे नाख़ुशि आहे कीअं आहे, तॾहिं उनजो ऑर्डर अमल में ईंदो आहे त हा हीउ पंहिंजो मुंहिंजे घर ताईं पंहिंजो मुंहिंजी सार संभाल हलंदो आहे। अॼु जेकॾहिं हिन चयो अहिड़ा असांजे साम्हूं बि आया जो कंहिं ईअं बदतमीज़ी कई त पंहिंजो अॻियां थी आया, हमें सर बाप किस क्यों पाल के रखा हुआ है कब काम आएंगे, आप हट जाए इधर हो जाए बस हम इससे बात करेंगे, कुछ भी कर रहे देखो क्या कर रहे हैं। त जेसिताईं उनखे मॉरल सपोर्ट न हूंदी ऐं पंहिंजो सिस्टम में सही न हूंदो, उनजो वेलफेयर न हूंदो त कीअं कंदो। असां वटि आहे वेलफेयर डिपार्टमेंट, सुठा कम बि कनि था, अहिड़ी ॻाल्हि कान्हे का। ख़ासि तौर ते शहीद कोटा ऐं शहीदनि जे लाइ जेके कमु कयो आहे अॼुकल्ह तमामु सुठो कयो आहे ऐं हले पियो थो, थिए बि पियो थो। मां पाण बसि DSP जे शहीदनि जे घरनि में पंहिंजो राशन पहुचायो आहे खणी ईद जे बाक़ाइदे ख़र्ची समेत, ऐं ऑर्डर बि इहो हो त पंहिंजो नॉट बिलो द रैंक ऑफ DSP, छाकाणि ॾोकड़ बि ॾियणा हुजनि राशन बि ॾियणो हुजे सभु इज़त सां, हा इज़त सां पंहिंजो ऑनर सां बाक़ाइदे, ऐं उन्हनि खां नंबर वंबर बि वठो, कहिड़े क़िस्म जी का शिकायत का तकलीफ़ का परेशानी ज़ाती लेवल ते बि हुजे त तव्हां ॿुधाए सघो। हाणे इहो ख़्यालु आहे, उनखे एप्रिशिएट कबो। बाक़ी पंहिंजे ख़र्च ते पहुचो सब इंस्पेक्टर असां परेशान, मूंखे खीसे में ॾोकड़ कोन लभनि, तूं वञ पंहिंजो लाटकाणे ड्यूटी करण लाइ। अरे मूं वटि ॾोकड़ ई कोन्हे की त मां कीअं वेंदुसि लाटकाणे, की मुंहिंजो कहिड़ो इंडिविजुअल बसि ऑर्डर पास करे छॾियो। मां हे असद जहांगीर हुजे DIG कराची, मां उनजे साम्हूं पेश थी वियुसि, मेरे पास पैसे ही नहीं होते हैं और ये मुझे इधर उधर भगाते रहते हैं, आप मेहरबानी करके इनको ये कह दें कि सवारी मेरे पास भेजें, ड्यूटी कितनी भी होगी मैं कर लूँगा। पोइ मां हिन आसिफ़ ज़रदारी खे वठी वेंदो हुउसि पंहिंजो इस्लामाबाद, मूंखे लॻे मुंहिंजी ड्यूटी हूंदी, मां हिनखे यूनुस हबीब खे बि वठी वेंदो हुउसि, ऐं ॿियो कहिड़ो हूंदो हुओ इहे मेयर हैदराबाद वारो आफ़ताब शेख, उनखे बि वठी वेंदो हुउसि। उहो अहिड़ो जंहिं इंस्पेक्टर हुउसि उनखे वठी वेंदो हुउसि त गॾुमानी कराईंदो हुजे न, पाण पंहिंजो होम जो थियो एडवाइज़र या मिनिस्टर त उर्दू पियो ॻाल्हाए, उहो सिंधी ॻाल्हाईंदो। असांजे वॾनि जो दोस्त बि हो हैदराबाद में, ऐं मूंसां हेॾी बेवाजिबी थी कोन मदद करे सघियो। हीउ पंहिंजो ॿियो कहिड़ो पंहिंजो मिनिस्टर सुमरो लाड़काणे वारो अयाज़, मोहम्मद अयाज़, सुठो माण्हू हो, पर मां DSP उन यूनिफॉर्म में जो वञी पंहिंजो उन मथे लॻा न त कटियूं पियो खाए ॼण अंदरां, ऐं न बि कोन पियो करे सघे। ऐं जेकॾहिं ॻाल्हाए त ॻाल्हाइण में त पंहिंजो पोइ घटि कान थींदसि। पोइ होम सेक्रेटरी चयईंसि इसके साथ लगता है कि ज़्यादती हुई, आप ज़रा देख लें इसको करें। उन मदद कई मुंहिंजी, पर कई ॻाल्हियूं हाणे साईं पंहिंजो छा छा ॿुधायूं। हुनखे साईं पंहिंजो जेको आहे अब्दुल्ला शाह, उहा सस्पेंड थियो या गढा तां, उहो चयोमांसि त पंहिंजो बहाल कराए कुझु चई होम सेक्रेटरी अचे पियो मूं वटि, उनखे चवांसि उहो होम सेक्रेटरी अलाए कहिड़ो सिंधी हो, नालो बि चङो अथसि मूंखे। साईं जे वक़्त में AR खरल हो। न खरल न, सिंधी हो। सिंधी बि खरल आहे न, नईम खरल जो वॾो भाउ। अलाए जे पर बहरहाल मूंखे जीअं अचे मुंहिंजे ऑफिस में वियुसांसि। अब्दुल्ला जे मेमण हो।
न नालो पोइ अञा को ॿियो अथसि मूंखे ईंदो पर हींअर सम्झ में कोन थो अचे मूंखे चयईं चओ छा आहे मूं चयो साईं मूंखे तव्हां सस्पेंड कयो अथनि तव्हां रुॻो ईअं इहा ॻाल्हि सिर्फ़ु इंक्वायरी में विझी वठो ॻाल्हि साफ़ थी वेंदी चई ठीकु हाणे इहो तव्हांजो ॿुधुमि न हाणे मां हुननि खां पुछां उहे छा था चवनि हाणे उहे छा चवंदा जिन कयो आहे उहे छा चवंदा भई तूं इंक्वायरी में विझ राइटिंग में हाणे त तोखे ख़बर पए न त राइटिंग में छा थो अचे ब्लैक एंड वाइट थी वेंदो ईअं मां साईं हुनखे चीफ मिनिस्टर हो साईं ही पंहिंजो वॾो साईं कहिड़ो आहे पंहिंजो खैरपुर वारो काइम अली शाह काइम अली शाह निकितो स्पीकर जे ऑफिस मां बांह मारंदो हीअं बांह मां वठी साइड ते वियो आहियां चवांसि साईं मुंहिंजो नालो ग़ुलाम मुस्तफ़ा शाह आहे ऐं मां पुलिस में सब इंस्पेक्टर SP कोन करे सघंदो ज़रूरत पंहिंजो चीफ मिनिस्टर केर बि न कंदो ज़ाहिर आहे केर बि न कंदो मूंसां ज़्यादती थी आहे मूंखे हुननि सस्पेंड कयो तव्हां हिन मैटर खे रुॻो इंक्वायरी में आणे विझो चई बाबा हाणे हींअर मां वरी कहिड़ा वेही तव्हां खां हिन पंहिंजो एक्सप्लेनेशन वठां मतिलबु मां पाण बि थो मरां मूंखे तूं छा थो चई ॾाढो डिसअपॉइंट थियुसि मां उन खां पहिरीं मां साईं गौसली शाह पायलट रहियो हुउसि मूंखां ग़लती थी वई हिकिड़ी जॻह ते नसार सिद्दीकी हुजे डिप्टी सेक्रेटरी मां पाण वियुसि हुन वटि जो मां ग़लती थी आहे सज़ा थो चाहियां चई न साईं मना करे छॾियो आहे त कंहिंखे बि न ॿुधायो क्लास थियो न हुयो ग़लती थींदी जेको बि कमु कंदो हुनखे ग़लती थींदी हुनखां जेको कमु कंदो न पण पाकिस्तान तव्हां बहरहाल हिकु चओ था बुख ख़तमु जेकॾहिं न थींदी इंडिविजुअल पंहिंजो रोल अदा न कंदो तेसि ताईं इहो कमु ईअं पियो हलंदो उहा सच जी तरबियत ॾियनि न हर जॻह ते ट्रेनिंग में सचाई हुजे ट्रेनिंग में सचाई हुजे हिते फोर्सिस में जेको आहे न टिनि शयुनि जी ज़रूरत हूंदी आहे नंबर 1 ते सिलेक्शन नंबर 2 ते ट्रेनिंग नंबर 3 ते प्रैक्टिकल हाणे जेका बिस्मिल्लाह साईं बरगलत सिलेक्शन कंदा असां जहिड़नि माण्हुनि जी त पोइ अॻिते छा थींदो हाणे त सिलेक्शन जो रंग ई बटिजी वियो आहे न तव्हांखे ख़बर हूंदी तंहिंखां पोइ ट्रेनिंग में छा थो थिए पंहिंजो उहो पाणी कहिड़ा बुनियाद में सिलेक्शन ई थी वियो आहे न सिलेक्शन थी वियो आहे पर अॻिते बि पंहिंजो ईअं ई न पंहिंजो जेकॾहिं सिलेक्ट थी विया उते जेकॾहिं उते पंहिंजे उस्तादनि सां पंहिंजो साज़ बाज़ कयूं त पंहिंजो इहा कहिड़ी ट्रेनिंग थी पंहिंजो SP सुठा हूंदा पंहिंजो रिंद साहिबु हूंदो शहदादपुर में हो तमामु भलो हूंदो महिनत कंदो जी ख़ातिम नालो अलाए होसि अलाए कोन पोइ रिटायर करे वियो सुठो माण्हू हूंदो उहो कंदो हुई बहरहाल सुठा वाहन उते सयाला जी ट्रेनिंग हूंदी उते असांजो हूंदो कमांडेंट दिलशाद नजमुद्दीन साहिबु हिकिड़ो दफ़ो मां बि उन साम्हूं पेश थियुसि पोइ चई जी मास्टर मुझे सर में पेशाब करने के लिए गया था गैराज़ी लिखी हुई जी मास्टर पुलिस के महकमे में टट्टी पेशाब लगता ही नहीं है 1 आवर एक्स्ट्रा ड्रिल ठीकु आहे बसि उहा मिली मां गुड प्रोबेशनर ऑफ द ईयर साबित थियो मां टिजंदो हुउसि त पंहिंजो हाणे हीउ बि हलियो आहे थाणेदार थियणु त मुंहिंजे माउ खे ताना न मिलनि त पंहिंजो थाणेदार थियणु वियो पंहिंजो फेल थी आयो आहे कुझु ऐं सख़्ती हुते बाक़ाइदे हूंदी हुते हेॾे हीअं निहण न ते बि पंहिंजो ज़िला आउट ज़िला वापसि कापी न थींदी जेको लिखिणो अथव पंहिंजो लिखो पोइ उस्ताद चवंदा हुआ त कुझु न कुझु लिखिजो ज़रूरु भेण पंहिंजो मथां पंहिंजो असांजे मथे लॻो लिखियल ई कुझु मार्क किथे ॾींदासीं पंहिंजो पोइ मां लिकी बि पढ़ंदो हुउसि छित ते वञी पढ़ंदो हुउसि राति जो लास्ट पोज़ हूंदो 10 बजे खां पोइ बि मां पंहिंजो टेबल लैम्प ॿारे पढ़ंदो हुउसि
त पंहिंजो फेल न थिजे, पंहिंजो कापी वापी जो कुझु चकर ई कोन्हे को, सभु कुझु पंहिंजो ठीकु आहे, त पोइ उन जे करे प्रैक्टिकल में बि असां ठीकु रहिया आहियूं। अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे मालिक जो। साईं बाबा सां कचहरियूं जारी रहंदियूं। अवां जी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं असां चाहियूं था त तव्हांजूं ही ॻाल्हियूं असांजा माण्हू ॿुधनि ऐं लीडर टीवी हिन क़िस्म जे शख़्सियतुनि खे, माण्हुनि खे, सरकारी ऑफिसरनि खे जेके हेठां खां मथे हलनि था, उन्हनि जा पंहिंजा तजुर्बा आहिनि, उन्हनि जा पंहिंजा रवैया आहिनि, उन्हनि जी पंहिंजी रवश आहे, उन्हनि जूं पंहिंजूं कामयाबियूं आहिनि ऐं साईं साफ़ दिली सां, सचाई सां, मतिलबु जिते ॿ रुपया वठण जी ॻाल्हि हुई उहा बि असां सां कई, जिते ग़लती कई त उहा बि असां सां कई ऐं जिते वॾनि ऑफिसरनि उन्हनि सां सुठा पेश न आया ऐं उन्हनि सां ही वरी उन नमूने हलियो ऐं पुलिस जी ट्रेनिंग में पहिरियां पाण खे बचायो, पंहिंजी इज़त बचायो ऐं उन खां पोइ पंहिंजे ॿिए जो ख़्यालु रखो, या उन खां पोइ जेको साईंअ जो पंहिंजो ख़्यालु आहे त पुलिस जे वेलफेयर डिपार्टमेंट काफ़ी बहितर कमु करे थी, पर मजबूरी तौरु सॼी सोसाइटी में मथां खां वठी हेठि ताईं जेको बुख जो हिकिड़ो रवाजु हलियो आहे, जेका वेव आहे, जेसि ताईं असां पंहिंजे दिमाग़नि मां बुख खे न कढंदासीं तेसि ताईं असांजो हीउ सॼो सिस्टम जेको आहे उहो ईअं ई डावाडोल रहंदो ऐं शॉर्टकट्स खां बचाव कंदे कंदे असां पाकिस्तान जो बचाव करे सघूं था। ॿी हालत में असां ईअं ई रहंदासीं। लीडर टीवी में वरी कंहिं ॿिए महिमान सां गॾु थींदासीं। अव्हां जी वॾी महिरबानी।